नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे किपरो में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत मोटरसाइकिलनि जे अघनि में वाध करे छॾी आहे। मोटरसाइकिलूं महांगियूं थियण सबबि शोरूम मालिकान ऐं मोटरसाइकिल ख़रीद कंदड़ सख़्त परेशान। हिन चयो त 3 सालनि में महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करण लॻी है। जो कीमतें बढ़ी है, जिसमें 125 के ऊपर 5,000 रुपये और 70 के ऊपर 4,000 रुपया बढ़ा है। और ऑलरेडी चाइना गाड़ियों पे भी रेट बढ़ गए, लेकिन इन पे भी कंपनियों ने बढ़ा दिए। तो हम उस हिसाब से अब सेल कर रहे हैं, जिस हिसाब से कंपनी बता रही है उस हिसाब से सेल कर रहे हैं। नहीं, कमीशन तो हमें कंपनी का जो पहले से रेडी मौजूद है वही कमीशन हमें ऑन वोन हमारा कुछ भी नहीं है। जो कंपनी का रेट है उस रेट पे, बल्कि मडगार्ड के गाड़ी के मडगार्ड के ऊपर लिखा होता है कि सेल टैक्स, इनकम टैक्स, ये सारा काट के उसके बावजूद रेट लिखा होता है। उस रेट पे हम फ़रोख्त करते हैं गाड़ियाँ होंडा, बिल्कुल इसी रेट पे, उसमें कोई ओन वगैरह नहीं है। जब पेट्रोल बढ़ रहा है तो वो गवर्नमेंट का काम है। जब रेट वहाँ पेट्रोल बढ़ जाता है तो ऑटोमेटिक हर चीज़ बढ़ जाता है, तो लिहाजा मजबूरन मुंह देना पड़ता है। क्या करें, गरीब तबके के लिए कुछ दिक्कत है, बिल्कुल है। इस वक्त हालात थोड़े से कमज़ोर हो रहे हैं। बहरहाल इस पर गौर करे, इंतज़ामिया ख़ुद गौर करेगी। साईं, गाॾियुनि जा रेट बि चढ़िया आहिनि, उन खां अलावा जेको पेट्रोल जा अघ रेट वधिया आहिनि, गाॾियुनि जा रेट वधिया आहिनि ऐं माण्हू वीचारा एतिरा तंग लॻा पिया आहिनि जो को माण्हू हींअर जेको बि अचे पियो हू सेल करणु अचे थो, विकिरे जे लाइ अचे थो। छो मजबूर आहे, वठी केरु कोन थो सघे। काफ़ी शोरूम वारा आहिनि जेके शोरूम बंदि करे विया आहिनि। भाई हाणे असां पहुची न पिया सघूं, अहिड़ी शोरूम वारनि जी हालत लॻी पई आहे। जेको आहे डीलर जेके आहिनि, कंपनी रेट जेकॾहिं 90 आहे त डीलर हलाइनि पिया 95,000। कंपनी जे तरफ़ां को प्रॉफिट कोन्हे, गवर्नमेंट जे तरफ़ां को प्रॉफिट कोन्हे। आवाम वीचारी सूरनि में आहे, परेशान आहे, तंग आहे। ऐं जेको पैसे वारो आहे हू उन खां मथे पैसे वारो आहे, ग़रीब वीचारो बेहाल आहे, तंग आहे, बिल्कुलु तंग आहे। बाप मां तक़रीबन सिटी वठण आयो आहियां, पर रेट तमामु हाई लॻो पियो आहे। हक़ीक़त सोचां थो त हाणे जेकी पुराणी गाॾी आहे उहा ई इस्तेमालु कयां, बाक़ी नई वठण जी का गुंजाइश ई कोन्हे। कहिड़ी शइ जी पूरी कयूं? खंडु चांहि खां वठी अटे खां वठी हर शइ एतिरी ज़बरदस्त महांगी कई आहे जंहिंजो शइ ई कोन्हे। गरीबन सां तकरीबन ॾुखियो मरहलो गुज़रे पियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।